झोल में आरओ प्लांट्स जे मुलाजमन पगारू न मिलण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ज़िले सांगड़ में 2010 में शहीद बेनज़ीर भुट्टो जे नाले सां शुरू कयल पीअण जे पाणी वारी स्कीम में कम कंदड़ ज़िले सांगड़ जे 110 खां वधीक ऑपरेटरनि खे गुज़िरियल 13 महीननि खां पगारू न मिलियूं आहिनि, जंहिं करे मुलाज़मन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुलाज़मन दाईंदे चयो त गुज़िरियल केतिरे अरसे खां असांजी पगार बंदि करे पब्लिक हेल्थ ऐं पाक ओसीएस वारा हड़प करे रहिया आहिनि। उन्हनि चयो त सिंध हुकूमत 16,000 खां वधीक पगार ॾेई रही आहे, पर पब्लिक हेल्थ ऐं पाक ओसीएस वारा असांखे सिर्फ़ 10,000 ॾींदा आहिनि, उहा बि गुज़िरियल 13 महीननि खां बंदि कई वई आहे, जंहिं सबबि सख़्त परेशान आहियूं। असांजो मसलो इहो आहे त असांजो पगारूं जेके आहिनि गुज़िरियल 2 सालनि खां मुसलसल पगारूं बंदि आहिनि। उन विच में 2 महीननि जूं 3 महीननि जूं ॾियनि था, पर हींअर तक़रीबन असांजूं 11 खां 12 पगारूं जेके आहिनि बंदि आहिनि। ऐं असांजा जेके आरओ प्लांट आहिनि कुझु फ़ाल आहिनि, कुझु गैर फ़ाल आहिनि, जेको माण्हुनि खे तमामु पाणी पीअण में तकलीफ़ आहे। ऐं ज़िले सांगड़ जो पाणी जेको आहे तमामु ख़राबु आहे। सही असांजी सिंध गवर्नमेंट खे इहा ई गुज़ारिश आहे, इहा ई अपील आहे त बराए महिरबानी असांजे आरओ प्लांट जेके आहिनि उहे फ़ाल करे ऐं असां जेके मज़दूर आहियूं उन्हनि खे पगारूं जारी कयो। मसलो इहो आहे त असां आरओ फिल्टर प्लांट जा ऑपरेटर आहियूं ऐं गुज़िरियल असांजो 12 महीननि खां पगारूं बंदि आहिनि। असांखे हिन लॉकडाउन जे दौर में असीं तमामु ॾुखियो वक़्तु गुज़ारे रहिया आहियूं ऐं गवर्नमेंट खे असीं अपील कंदासूं, सिंध गवर्नमेंट खे ख़ासि तौर ते ही मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जे नाले सां ही स्कीम चालू थियल आहे ऐं असांखे उनजे सदके असांजो पगारूं असांखे जारी करे ऐं असांखे गवर्नमेंट में ज़म कयो वञे। मुलाज़मन मुतालबो कयो त पगारूं जारी करे फ़ाक़ा कशी खां बचायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।